असां कशमोर या शिकारपुर ऐं घोटकी डिस्ट्रिक्ट लाड़काना डिस्ट्रिक्ट ऐं जैकोबाबाद डिस्ट्रिक्ट में इशूज़ रहिया आहिनि ऐं अगवा जूं वारदातूं जेको जीअं मूं चार्ज वरितो त काफ़ी तमामु घणा माण्हू अगवा थियल हुआ ऐं डबल फिगर में माण्हू हुआ 100 खां मथे अगवा हुआ ऐं हींअर काफ़ी उते सफ़ा मां बहितर नथो चई सघां पर काफ़ी उते बहितर सूरत हाल आहे। ख़ासि करे शिकारपुर जी सूरत हाल मां काफ़ी मां मुतमइन आहियां ऐं लाड़काना डिस्ट्रिक्ट में काफ़ी सूरत हाल बहितर आहे ऐं असांजो घोटकी डिस्ट्रिक्ट आहे या सखर डिस्ट्रिक्ट आहे पर कमु करण जी ज़रूरत आहे ऐं उते असां पुलिस खे फैसिलिटेट करण जे लाइ बि इक़दामात वठूं पिया ऐं हिकिड़ो कोशिशि इहा बि आहे असांजी त असां जेके क्रिमिनल्स आहिनि जे उहो सुठी ज़िंदगी गुज़ारण था चाहिनि उन्हनि जी फैमिलीज़ खे बि असां प्रोटेक्ट करणु चाहियूं था। गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे त को पॉलिसीज़ आणे ऐं असां उहे बि ऑफर्स कयूं पिया ऐं उते यकीनन फर्स्ट प्रायोरिटी त गवर्नमेंट जी इहा ई हूंदी आहे त असां जेके बि क्रिमिनल्स एलिमेंट्स आहिनि उन्हनि खे ख़तमु कजे ऐं इहा ई प्रायोरिटी आहे। इन ई विल सां हलूं पिया ऐं अल्लाह ताला जी मदद सां ऐं हितां जी आवाम जी मदद सां दुआउनि सां अल्हम्दुलिल्लाह काफ़ी पुलिस उते कमु कयो आहे ऐं जे हींअर एग्ज़ैक्ट मूंखे फिगर ख़बर न आहे त केतिरा सिंध में अगवा हूंदा अपर सिंध में पर सम्झां थो त 5-7 जे खां वधीक न हूंदा।